पुट बास असां वेही पाण में फ़ैसिलो था कयूं त मां पंहिंजी धीउ जी राणे खां तलाक करायां थो ऐं उन जो निकाह तोसां करायां थो ऐं तुंहिंजी भेण जो निकाह मां पंहिंजे पुट पीरू सां करायां थो। जेकॾहिं इहा ॻाल्हि तोखे क़बूल आहे त सभिनी जे कुलनि तां ॿार लही वेंदा ऐं तव्हांजा घर बि आबाद थी वेंदा। हाणे तूं ॿुधाए तिनी बारे में तुंहिंजो कहिड़ो फ़ैसिलो आहे? मामा ॻाल्हि तूं सही कई आहे, अधी अचे उन सां सलाह कयां। जेकॾहिं तव्हां ईअं सलाह कंदा रहंदव न त तुंहिंजा ऐं पीरू जा वार छा थी वेंदा ऐं तव्हांखे केरु संग न ॾींदो। बाबा अब्बास जो अधु मथो खुसी वियो आहे ऐं अधु मथो खुसण वारो अथसि। मुंहिंजा बि वार अची छणण लॻा आहिनि। इन खां पहिरियां जे असां ॿई गंजा थी वञूं वारो कर घोट कर न त मरी वेंदासीं, सम्झी थो न? पुट मूं बि इहो सोचियो आहे त छोकिरियूं बि घर में आहिनि ऐं घोट बि घर में आहिनि, छो असां ॿिए दर धिका खाऊं। मामा असां पाण में ठही वञूं हा, पर तव्हां पाण खे वॾो सियाणो था सम्झो। तव्हां जूं ठगियूं ॿाहिरि न आहिनि हलंदियूं, सिर्फ़ु मूं सां ई कंदा आहियो। हेॾे अब्बास ॿुधा त साईं, असां तोसां कहिड़ी ठगी कई आहे? ही जेके 7 लखनि जो कूड़ हयूं मुंहिंजे घर ते कब्ज़ो कयूं वेठा हो, इहा ठगी न आहे। अरे अब्बास इन जो मक़सद असां कूड़ा आहियूं? मामा कूड़नि खे भला के सिंग थींदा आहिनि छा? बाबा खे कूड़ो थो चई पोइ असांजी मिट्री बि न थी। इहा ॻाल्हि मामा कई आहे, मूं तव्हांखे मिनत न आहे कई। मादी जो किथे बि रिश्तो ॾेई पाण लाइ संग वठी सघां थो पीरू। जेकॾहिं गंजा तूं पाण जी पए न कुआरो मां बि कोन रहंदुसि। अरे बस बस अजायो वात न हणो, वञी परे पवंदो। मुंहिंजी रुगो हिकु चकर शानी सां शादी थी वञे, पोइ जेकर थोरो बि कुझु अथई न त अहिड़ो शानी खे कुटींदुसि। तूं मुंहिंजी भेण खे कुटींदे, बाक़ी मां तुंहिंजी भेण खे छॾे ॾींदुसि। हा ठक था चलो विड़ो पाण में वरी कुटींदा वरी न्याणियुनि खे। अरे इन प्रकार जे करे बि तव्हांजी बि पोइ शादी थी आहे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।